केरु आहियो पाण? चांडिया। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो माशिकल चांडिया। छा मसइलो थियो? मसइलो बिरादरी चक्कर में असांजे राधा भरा खे अगवा के कयूं न एनसी कराई पुलिस न आई। कंहिं अगवा कयो खे? सलीम नज़ीर जुल्फकार माशूक आजिया मोहम्मद। ये केरु आहिनि पाण? चांडिया घाटी विच में रस्तो बिरादरी चक्कर मां असांजी गणिल असांजो ए पारो केस काज़िम कोर्ट असांजे ॻोठ में धमकियूं वरी उन खां पोइ सुजू जो हमरा असांजो ॿाहिरि निकितो आहे सुबुह साण उनखे धकणी अगवा बि हमरा खे हमरा असांजो नवाब शाह उहो नालो छा आहे हुनजो? अली जान अगवा थियल रमज़ान मोहम्मद खे धक लॻल जो बसकारा फेरी असांजे मथां असां बचरियाल माण्हू उहो शकल खान नवाज़ निकिरी आयो त हू न मुड़िया असांजो एसे जो एचू कटे थो पुलिस अचे नथी ऐं असांजा कोर्ट में 4-5 केस एचू राति अगवा कयूं छोकिरो जान छॾाए राति में एनसी कराई एस जो साहिबु न कुझु वरी सुबुह अॼु निकितो असांजे छोकिरे खे धकणी अगवा करे नंढड़े ॿारनि खे धक 5 बकरियुनि जा फर मरिया सिरोटा फेरिंग ॻोठ नवाज़ चांडियो उन्हनि खे जलण आयो त बि हू न पुॼा असां ग़रीब हुआसीं ॾाढो छा मुतालबो छा थिए? असांजो मुताबिक़ त पुलिस हुनखे छो नथी ॿधे असां ग़रीबनि जा एबारू थियल आहिनि खोसे साहब जज केस फैसलो सलना चांडियो कयो उन ते अमल न कयूं असां ते वरी रोज़ जहिड़ो ॿी ॾींहुं 3 ॾींहुं असां ते मथां फेरिंग माण्हू खणण जी कोशिशि ॿ मायूं अगवा थियल वरी उनजी फैसले जी तला थियल 8 लाख रुपया चटी ॾियण जे मां बि वरी हिन ढेड़ कल छा थियो आहे मसइलो तव्हां सां? असांजो मसइलो इहो असांजी बाबा हुई हुन मां छॾो बाबा असांजो आहे बाबा मुंहिंजे पुट जूं हुयूं उहो मसइलो असांजो फ़ैसिलो थियो फ़ैसिले खां फिरी विया हाणे असांखे चटी पवंदा असांखे टीचरी चौथरी असांजे ॿारनि खे ॿारनि खां घर वेठे केरु केरु आहिनि?